जॾहिं इंसान जे ज़हन में ख़्याल थो अचे त मूंखे गुमराह शैतान थो करे, सही सही, त मां उहो सुवाल थो करियां त शैतान जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कयो उनखे कंहिं गुमराह कयो? उहो हो उनजो नफ़्स, अच्छा, जे उनजे अंदरि अनानियत पैदा कई, अना ख़ैर मिन्हु। इब्लीस इहो चयो त मां आदम खां, नबी खां अफ़ज़ल कोई थी नथो सघे। सही सही सही, हू चयो त अना ख़ैर मिन्हु, मां हिन खां बहितर आहियां। ख़लक़तहु मिन तीन व ख़लक़तनी मिन नार, मूंखे तो बाहि मां पैदा कयो, हिनखे तो मिट्टी मां पैदा कयो, मन खां बहितर आहे। सही, नफ़्स इंसान खे गुमराह करे थो, जंहिं इब्लीस खे बि गुमराह कयो। ॿी ॻाल्हि इहा त इंसान जॾहिं जंहिं माहौल में रहे थो, बुरी सोबत में रहंदो, उनजो असर त रहंदो न। अच्छा, 11 महीना हिकिड़ो माण्हू बुरी सोबत में रहे थो, उनजी नेचर में, उनजी फितरत में बुराइयूं रहनि थियूं, बुराई रही 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 हिकिड़ो महीनो अल्लाह तबारक व तआला सुधरण जो ॾिए थो, पर उनजो बि रुजू जेकॾहिं न करे, वजहदी इलैहि मिन अनाब, अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमातो मां हिदायत उनखे ॾींदो आहियां जेको मुंहिंजी तरफ़ रुजू करे। हीउ रुजू करण जे मूड में बि न आहे, नफ़्स बि इंतस्वार आहे, ऐं हिनखे 11 महीननि जी बुरी सोबत जो असर बि आहे, त गुनाह त आदत हिकिड़ी आदत खां मजबूर माण्हू, आदत खां मजबूर सोबत जो असर थींदो आहे। तंहिंजे करे इंसान खे घुर्जे त जॾहिं गुफ़्तगू करे त सोचे त इहा गुफ़्तगू जेकॾहिं मां सुठी महफ़िल में वेठो हुजां ऐं आदत मुंहिंजी बणियल हुजे इहा गुफ़्तगू, त उते बि निकिरी वेंदी। सही सही, सो माण्हू एहतियात करे गुफ़्तगू करण महिल, को अमल करण महिल सोचे त मूं ते ही शैतान जो वार जेकॾहिं न आहे त नफ़्स जो हमलो त न आहे, या ही अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर अमल करियां थो। जेकॾहिं अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर को अमल करियां थो त मुंहिंजी आदत बणिजी वञे। हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा त इंसान जेको अमल 40 ॾींहं कंटिन्यू करे त उहो अमल उनजी आदत में शुमार थी वेंदो आहे। अच्छा, तंहिंजे करे जेको माण्हू अमल करे त सोचे इहो अमल मुंहिंजी आदत बणिजी वेंदो, जॾहिं आदत बणिजी वियो त पोइ मां छा चङी महफ़िल में वेहण जो लाइक़ु आहियां, पंहिंजी गुफ़्तगू ते गौर करणु घुरिजे त मुंहिंजी गुफ़्तगू अहिड़ी आहे जो कि चङी महफ़िल में वेहण जे लाइक़ु आहियां, जे न आहे त पंहिंजी गुफ़्तगू तब्दील करियो। ऐं रमज़ान हूअं बि बुरियुनि आदतुनि खां बचाए थो, बचाइण जे लाइ लअल्लकुम तत्तक़ून, अल्लाह पाक फरमायो त मां तव्हांखे इन जे करे रोज़ा फ़र्ज़ कया ताकि तव्हां परहेज़गार थियो, पंहिंजो आदतूं मटायो, पंहिंजो पाण खे चेंज करियो, कि तव्हांखे बहितरीन हिकिड़ो पैकेज ॾिनो अल्लाह तबारक व तआला, शैतान खां महफ़ूज़ रखियो अथई, बुरी सोबत खां तव्हां बचो, सोच पंहिंजी तब्दील करियो त ॾिसो कीअं तब्दीली अचे थी पई।